अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मां एक टेलीफिल्म की रिकॉर्डिंग किया हुआ है नौशर अफरोज़। ये व्लॉग भी मां इन जे करे थो ठाहियां त तव्हांखे इन फिल्म की शूट दौरान कहिड़े कहिड़े क़िस्म जा कम थींदा आहिनि ऐं कहिड़े क़िस्म जूं ॾुखियायूं पेश ईंदियूं आहिनि ऐं छा थींदो आहे। इंतिहाई सख़्तु माहौल में रिकॉर्डिंग थींदी आहे। माण्हू खे धक बि लॻंदा आहिनि, किरी बि पवंदो आहे माण्हू, मतिलबु हर मरहलो तय करे असां फिल्म रिकॉर्ड करे पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॾींदा आहियूं। सो हलूं था फिल्म जी शूट ते। अशरफ खान तीर तो चढ़ाने चे भले तो तुझो यो सारंग पप्पू आई दिलबर अचन तो मां उन्हनि खे जीअ रही हिते दफ़न कयां। उन्हनि को जाए उन्हनि गुलाम अले करा दे अरे खड़िया अले साहब अरे जाबा अले पूमारा अरे पिस्टल खड़ाया ओए जल्दी तू हेरिया अब तू बोले तू ना भाई ना जो बोल के है बहन देखे वही भी आ रहे अरे बरकत दे ठीक है कोई ना बेबी। हां खाली हां अस्सलाम वालेकुम सारी भाषा यो हां इन फिल्म भी आ गई हेदे जो फिल्म बात दल चलो खैर में याद कई। हां ठीक है या वाले मां बैठो या बीठो ओके क्यों वे यार वाह आ जा वे याद आवे वे मैं सुना हेलो पैसे हां छोकरा पैसे दो हां वे जरो न छड़े कुनाल खान हां इने ता है सुनल है ना। हां वाह किसको सब कोई हुकुम कयो रे सर छा करणो है कुनाल वो अशरफ खान अचे मामा अशरफ खान के मामा है पांचो पाण के गरीबन ऐं मिस्किनन जो हमदर्द तो समझी तो के खबर आए त ये गालियों असां के वणदियूं न आहिनि। बस ठीक है बस यो ये अशरफ खान अचे खुदा हाफिज। अले करा दे अरे खड़िया अले साहब अरे जाबा अले पूमारा अरे पिस्टल खड़ाया ओए जल्दी तू हेरिया अब तू बोले तू ना भाई ना जो बोल के है बहन देखे वही भी आ रहे अरे घूम दे आए रहम तू कोनी जा आयो साईं पर ज्यादा पुन्ना माइंड अपने आए आगे में मरे तो गुलाम अली अशरफ रेस सां बदल आहिनि खान खिलंदो ईंदो तारी हणंदो ईंदो। हां मंछार पुनल आचर साथी अच्छा साथी आप सही है। ओके अशरफ खान पप्पू दिलबर गुलाम अली अब बूम खोल अरे आयो एरिया निकली मथे मेन के देऊ असद अली हलो वो माने को आचार खड़ी बिड़ना हां माने के ओके साहब खोल रहा है लगे दो पैकेट ज्यादा बुका लाए यो हमरा आने तो मानी के सके क्या शादी कर काला के अच्छे तो અત્યારે તો આવ્યા ને
मन पड़ेगा बेटी मन हवा बन खाई ये तो एलसीडी रहती एलसीडी अरे तू मुझे भाषा एतिरो थो ॻाल्हाई अरे तू मुझे भाषा एतिरो थो ॻाल्हाई एलसीडी ते गाला बाबा ॿुधो एलसीडी ते ॻाल्हि ॿुधी वञे मरी वियो किसो ख़त्म न थींदो अशरफ खान खे मारण सां कोन अशरफ खान खे मारण सां किसो ई ख़त्म थी वेंदो अशरफ खान खे मारण खां मारण सां अशरफ हिते मो जांगो ते गाला थियो मंठार खान जवान आई त जवान जो पुट थी रहो हथ खोल त मुक़ाबलो कयूं ठीकु आहे हाणे इन ते आचर ते हिते पनल ते ख़त्म थी वेंदो सारंग त छा शायदि पुलिस वारा जल्द हिते पहुचण वारा आहिनि सारंग तो छा पर शायद ही पुलिस हिते जल्द पहुचण वारा आहिनि ठीकु आहे हा मूंखे दस अशरफ खान जानू केरा जानू मथे पूरे आते भाई अरे ओरा छिनाई दो माने को लालो पाणे के लोड बस मथे भी केरा जानू को तू ही हेॾा अचे हेॾे बोबा हिननि पिलर में किसो हेॾा हेॾे हिते या वरी ॿुध हिकिड़ो ॿियो कमु कनि जी जी जंहिं महिल हितां रख हितां अची हेसि ताईं ॻाल्हि हेॾे अचु अपोज़िट लाइन ते मसलो यो तो हेॾा अच हेॾा ख़बर न पवंदी हेॾा हलिया वे पिछाड़ी सिधो रखीस अच्छा सही है हाँ ओके ओ इते बैठो आ जब भी ओडे बाप रे खत के लाए